औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लर्निंग विथ एनएमएस में तव्हांखे भली कार चऊं था। मां यानुर मुंहुं सुमरो जीअं त तव्हां ॾिसो पिया त इल्मे बदी जो टॉपिक हले पियो। पोइ दफ़े पढ़ियोसीं पोइ लेक्चर में त इल्मे बदी आहे छा। उन खां बाद में इल्मे बदी जा वरी टर्म्स आहिनि जंहिंमें ॿ टर्म्स आहिनि, हिकिड़ो लफ़्ज़ी सनद, ॿियो मानवी सनद। सो लफ़्ज़ी सनद जो पहिरियों क़िस्म आहे तजनीसी हुरूफ़। डेफिनेशन पढ़ूं था। लफ़्ज़ी सनद जो अहम क़िस्म जंहिंमें कंहिं जुमिले या शेर जे मिसरे में हिक खां वधीक हम आवाज़ लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुजनि उनखे तजनीसी हुरूफ़ चइबो आहे। मिसाल, कनपट, कापट, कापड़िया, कापटिया, कनचीर। ये हिकिड़े शेर जी मिसरा आहे जंहिंमें कनपट, कापट सेम आवाज़ निकिरनि था। कापड़िया, कापटिया, कनचीर सभु काफ़कुतो लिखियल आवाज़ में अचनि था। ठीकु आहे, इहो उमेद आहे त तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। उन खां बाद में ॿियो आहे सुरमूं सुर्खीअ जहिड़ो जॾहिं पातो जिन। सुरमूं सुर्खीअ मतिलबु हिकु जहिड़ो सुर तक़दी में आवाज़ अचे थो, जहिड़ो ऐं जॾहिं पातो जिन, इहे टई आवाज़ हम आवाज़ जहिड़ा निकिरनि था। सो अहिड़ा लफ़्ज़ जॾहिं पाण हिकिड़ी का ॻाल्हि ॻाल्हायूं या शाइर में या कंहिं गज़ल में चऊं ऐं उहे हम आवाज़ निकिरनि, अखरनि जो उचार लिखत या सोच तख़्ती सम्झो त उन्हनि खे तजनीसी हुरूफ़ चइबो आहे। इल्मे बदी जा तक़रीबन अहिड़ा काफ़ी टर्म्स आहिनि, 4 खां 5 आहिनि। सो पहिरियों अॼु पढ़ियोसीं, बाक़ी ॿियो जेको आहे उहो नेक्स्ट लेक्चर में पाण डिस्कस कंदासीं। उमेद आहे त तव्हांखे हीउ लेक्चर ॾाढो सुठो लॻो हूंदो। थैंक यू वेरी मच।